सेठ मौजाओ कागर हिते जो त रख जेकी मौ तोखे ॾिनाम। ए बुरिया मजाक म कर, तो ई जा ई कागर मोखे ॾिना हुआ। सेठ मूंखे इहा सॼी ख़बर आहे। मूं अॼु कागर जी फोटो कॉपी कराई आहिनि। न बुरा न ये कीने। सेठ मूं जा असुल कागर ॾियो ऐं पिट जी रक़म वठो। बुरिया बेली तुंहिंजी अजाई अड़ी आहे। सेठ हाँ वरी कुजाड़े लाड़ी कंदुसि ऐं रक़म आके वापसि ॾियां थो। मूंखे मुंहिंजा कागर वापसि कयो। ऐसे त ॾियूं पर निभागा तूं वठी की नथो। सेठ कागर जी फोटो कॉपी खे कुजाड़ो कंदुसि। बुरिया बेली हरिया भरिया मोखे तंग म कर। सेठ आऊं त तोखे हली रक़म ॾियण आयो आहियां ऐं हिन मंझि तंग करण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? बेली मूं ऐं रक़म तां हथ खयो, हाणे त जिंद छॾींदेमि कर न। सेठ मूंखे मुंहिंजा कागर ॾे, रक़म वटि जानत ऐं हुन सी आउं बदल कीन आहियां। ए कागर तो मुख खे ॾिना या गुलूड़े खे? गुलूड़े कना वञी वठ। चङो चङो सेठ हे बिखासो इहो गुलूड़ो मूंखे न केॾां वेंदो। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।